नाज़रीन, रोहिणी में मालगाड़ी जी टक्कर में ॿ भाइर फौत थी विया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर सैफुल्ला बलोच। जी सैफुल्ला, इन हादसे जा अपडेट्स ॿुधाइजो। जी मां तव्हांखे ॿुधाए थो हलां, रोड़ी भरिसां मंडियोदारो रेलवे स्टेशन माल गाॾी ट्रेन जो टक्कर में ॿ ॼणा सॻा भाइर फौत थी विया, जंहिंजो नालो हमीद चौहान ऐं अब्दुल फतह चौहान छॾे ते चिबाट जी फौत थी विया आहिनि, जॾहिं त ॿ ॼणा सनाउल्ला ऐं अमानुल्ला चौहान सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। अहिड़ो इतला मिलण ते ॻोठाणा ज़ख़्मी निगर खे तिबी इलाज लाइ रोड़ी तालका इस्पताल पहुचायो, जॾहिं त लाश अञा हादसे वारे हंधि ते पियल आहिनि। ॿुधाए पियो वञे त मालगाड़ी ट्रेन लाहौर खां कराची वञी रही हुई त अफ़सोसनाक ही हादसो पेश आयो आहे ऐं नींगर माल चाढ़े रहिया हुआ, चौपायो माल चाढ़े रहिया हुआ। माल ट्रेन जी पटड़ी क्रॉस कराईंदे अजल जो शिकार थी विया आहिनि। चइनी ॿारनि जो तालुक़ु ॻोठ हसन चौहान सां ॿुधाए पियो वञे ऐं हे जेकी आहे दुबर थाणे जी हद आहे ऐं हे हसन ॻोठ इलाइक़ो आहे, उते जेको आहे राज गुज़रनि हे हिते माल वठनि, हे माल चाढ़ींदा आहिनि हितां जे जेको आहे ट्रेक खे उहो बि न आहिनि, फाटक बि न आहिनि जो जेको आहे इहे हादसे निकिरे थी विया आहिनि त हिते न को पुलिस आहे, न को रेलवे इंतिज़ामिया जो दारोगा कंहिं शइ जो बि न आहे ऐं लाश पहुचण ते घर में कोराम मतल आहे, अमर खे बेहोशी जा दौरा पिया आहिनि। जी सैफुल्ला, जी मेहरबानी।